अदी तोखां पहिरीं माई ढकणी आई जेका मानीअ जो चई वई आहे ऐं मथां वरी तूं आई आहीं। हाणे मूंखे इहो ॿुधाए जेकॾहिं राति जी मानी ढकणी करे थी ऐं मथां तो कई त हू वीचारो ऑफिसर उहो वीचारो कंहिंजे घर जी मानी खाईंदो? न भाई न, सूमर मूंखे चई वियो आहे अॼु राति मानी असीं कंदासीं। तूं ढकणी जा ॾापो कराए छॾ त हू सुभाणे मानी करे। इहा ढकणी खे आउं सुञाणा, इहा एॾी मोतबर त कान्हे माई। तौबा 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 माई। ऐं बेबो तोखां वधीक असांखे पंहिंजे हिन वेड़े में सारोटी माई त का मिलंदी ई कोन। ऐं बेबो जहिड़ा तुंहिंजा अरकान आहिनि न, जेकॾहिं मां वक़्तु पंहिंजो खोलियां न त सभिनी गॾनि ते आङिरियूं अची वेंदियूं। बसि छा कयां, जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। मूंखे ख़बर आहे जेसिताईं तूं ॿिली वांगुरु 7 घर न ढूंढी न तेसिताईं तोखे आराम किथे ईंदो। इन करे मुंहिंजे अॻियां मुरलियूं न वॼाईंदी कर, न त अहिड़ो हशर कंदी सही जो ॾींहंनि खे ॾस ॾींदी आहे। तोखे त ख़बर आहे न त बेबुल खां बलाऊं बि पनाह घुरंदियूं आहिनि, पर ढकणी जी कहिड़ी हैसियत आहे तुंहिंजी बचाव आई आहे। तौबा माई तौबा, वात खोरी तूं पाण आई ऐं इल्ज़ाम वरी ढकणी जे मथां। हा, जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। ऐं अदी तव्हां ॿई पाण में विड़ियो छा लाइ थियूं? अचे मंझंदि मुजेरी त मां हुन खां पुछा कंदसि। मुजेरी जंहिंजे लाइ चयो न पोइ उहा राति जी मानी खणी करे ऑफिसर लाइ खणी छा बि थियई मुजेरनि, छा बि थियई। राति मूं चयो त ऑफिसर जी मानी मां कंदसि त मां ई कंदसि। वंजई भले भले। अरे तूं त थी पई आहीं बत्ताल। ॾिस जाए वेठी, राति जी मानी आउं कंदसि, पहिरीं आउं आई आहियां, मूं चयो आहे ऐं राति जी मानी मूं वटि अथसि। हा ॾिसां कीअं थी करे घरे छा थी, मूं चयो त पहिरीं राति जी मानी मां कंदसि। हा तौबा तौबा, इन्हनि ॿिन्ही खे त को मुजेरी मुंहुं ॾे, बाक़ी अबा मूंखां चढ़ियल आहिनि इहे मायूं। तौबा। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो सभु। मां वञा थो मुजेरी जूं ॿकरियूं चारणु, पटवा बदी घुमाए मोटी ईंदुसि मां। ऐं ऑफिसर वियो आहे बनी घुमणु, हुन चयो मां तव्हांजो चीकलो अची ॾिसंदुसि, हुन खां अॻु में तव्हां वरी चीकलो तयारु कयो, ठीकु आहे न? चए थो त मां चीकलो कोन ठाराईंदोसांव न। ॿकरियूं बि चारणियूं न। तव्हां हलो, पोइ मां अचां थो। काका टिबा तोखे असां सम्झी विया आहियूं, कोन ॾींदासीं तोखे न टाइण, न करिए हा ना बहाना, साड़े छॾी। वो काका तो वारो छबो ऐं हुन में जेके औज़ार आहिनि न उहो ताक ते पियल आहिनि, बसि तूं रुॻो ताक ते हल। तव्हां छॾियो हिनखे, इहे ने गुंडे खे दौरा पवंदा आहिनि, रड़ियूं कंदो आहे, ड्रड़ो अथसि। तव्हां काके टिबे खे वठी हलो। ही ईअं कोन हलंदव, हिनखे हितां धिके वठी वञो। हलां छोरा, हिकु जो न। रे ॿुध के छॾियो, हिन टिबे खे उतारे हलो ताक़त त चीकलो ठारायूंसि। हलां त थो, पर त चांहि केरु पीआरींदो? हिकु न, हे जेतिरा बि आहियो न ओतिरियूं चांहियूं ठाराइजे। ठीकु आहे, मां वञा थो ॿकरियुनि ॾे, तव्हां हलो चीकले ॾे। हा ऑफिसर ॾिसी थो न बाबा, ज़मीनूं पट लॻियूं पियूं, वधीक मुंहिंजे मालिक खे पारत आहे। जेकॾहिं वस थी पई न त तोखे हर पासे सावक ई सावक नज़र ईंदी। ऑफिसर तव्हां चवंदव त हिन वक़्तु मां हिकु लम्हो बि न रहां, हू जॾहिं वसकारो थींदो न पोइ तव्हांखे हितां वञण लाइ दिलि ई न चवंदी। हाणे त मुंहिंजी बदिले तव्हांजे न ॻोठ में थी आहे ऐं मां 5-7 साल हिते हूंदुसि। ख़ुदा कंदो त तव्हांजे न ॻोठ में बस ज़रूरु थींदी। आमीन सुम्मा आमीन। बस खां पोइ मुझे मां तव्हांजा पट ज़रूरु घुमणु ईंदुसि। पोइ तव्हां ईअं महसूसु कंदव
ॼण मां जन्नत में घुमंदो थो वतां। ऑफिसर, सच पुछी न, जन्नत असां ॾिठी त कोन्हे, पर माण्हुनि खां ॿुधी ज़रूरु आहे। हिते जॾहिं वस थींदी आहे न, हर तरफ़ ॾिसंदे त तोखे जन्नत जो नज़ारो ॾिसण में ईंदो। हींअर भली तोखे दोज़ख नज़र अचे, पर वस खां पोइ असांजो ही इलाइक़ो जेको आहे न, जन्नत बणिजी वेंदो आहे। जन्नत। शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो, अञा 2-3 दाणा गुंदीअ में पियल आहिनि। हू महिरबानी आहे, तव्हांजे हाल ते हू ज़रूरु रहम कंदो। बसि वधीक मालिक खे पार था। हाणे ऑफिसर, हलो त उतां किथे हलो, मानी तयारु लॻी पई हूंदी, ऐं ॿियो त तव्हांखे बुख बि लॻी हूंदी। अचो। गूंगा, तू जेको खंड ज़ियान कई आहे न, अची मां त तोखे कुटको ज़रूरु ॾींदी। अरे ना, अरे ये अरे देव भला ॿुध, हे गूंगो कहिड़ी ख़ुशीअ में पियो थो हुयो चाह तयारु करे। भाणे जमदाई, पोइ असां बि चीकिले जो मज़ो ज़रूरु वठंदासीं। मामा के घर में हाणे न त असां बि चीकले ते चक्कर ज़रूरु खाऊं हा। का बि माई तव्हांखे बादर कोन आणंदी। हिते अम्मा कुटंदई। अरे हाणे छॾ हिननि ख़बरुनि खे। तुम्हारी चांहि तयारु थी वई? मामा तू बि चीकले ते चक्कर खाईंदे? हा, छो न, छो त घर में वांदा वेठा आहियूं, चीकले न चढ़ंदा छा ते चढ़ंदासीं? शहर हूंदासीं न, उते हूंदियूं लारियूं। हिते कुझु बि कोन्हे, चीकला आहिनि, चढ़ंदासीं। तूं चढ़ंदीअ, हे बि चढ़ंदो चीकलो। अरे छोरा, जेकर तूं सभु मिटी खाई वेंदे त हिन में छा विझंदासीं? रखई रो वरी। अरे मिट्टी तो खई लोला। मिट्टी त मुफ़्त जी आहे, पाड़े जो पंहिंजा परावा कपिड़ा खाई चटू करे छॾिया आहिनि, उन्हे खे त झल मोर साड़े छॾियो। आओ आओ, हाणे वञ गिड़ी वञी करे अची न मुंहिंजी ॾीन सतको। पहिरियां चाह मूंखे प्यारियो त मां हितां निकिरी वञा। जे मुझेरी अची वियो न, मूंखे कुटको ॾींदो। जल्दी कर, जल्दी कर, जल्दी कर। ओए लोला, लोले के न दे, पत्थर तो खायो पितर। खजवानो, ओ खजवानो, ये छबो वठो, हिन में भाॼी थी, राति में मां खे मानी खाराईंदा। खड़पील, इनी मानीअ ते बेबुल ऐं ढकणी पाण में विड़ियूं आहिनि, ऐं तूं बि वरी भाॼी वठी आयो आहीं। अजायो ख़राब थी वेंदी, पर असांखे मानी करण कोन ॾींदियूं। खैर आहे, असां पाण ई खाईंदासीं, छा बुधी? खड़पील, असांजो त रुखी सुखीअ ते गुज़र थिए पियो, मर पिया टारींदो वञ। जे हिन साल बि वस न थियो न, त पोइ न ॾुकार खे मुंहुं कीअं ॾींदासीं? मालिक महिरबान आहे कज़बानो, बुखे कोन सुम्हारींदो। रोज़ी जो ज़िमो
उन खयो आहे छा ॿुधी बेशक हू महिरबान आहे जे ॿ रुपया टारे वेंदासीं न त ॾुखे वक़्त में कमु अची वेंदा पाण खे। ओखी जो न सोच कदबानो मालिक महिरबान आहे अहिड़ो ॾुखियो कोन ॾींहुं आणींदो रोज़ी जे लाइ परेशान थियो। हेरे ॿुध खड़पील ॻाल्हियूं रुगो रोज़ीअ जूं न आहिनि। मोर जो सोचियो अथई उन जी शादी न कराईंदे सॼी ज़िंदगी वीचारे खे घर में कुंवारो विहारजांसीं। ठाहियो हाणे ठाहियो उनजो सोचूं था छा ॿुधी मां त चवां थी सोचूं था न मनी सूमर सां ॻाल्हाए ऐं राणीअ जो रिश्तो घुर मोर जे लाइ। ॾिसूं था न त इहो ढकणी यारनि जी या छोकिरी न आहे जो ॻाल्हि छा आहे वधाई इहा ई वठी ॾींदासीं। कोशिश करे था ॾिसूं तूं जेको असांजे मोर जो नसीब। ॿुध कसी इहो बेबुल इहो ढकणी जो इहो इन्हनि खे ओट थो वठी ॾिस इन रिश्ते जे बारे में। ॾिसां थी मां यार मुझेरी हिननि त कमाल करे छॾियो। विंदर जो वॾो तरीक़ो ॻोल्हियो अथनि। जेकर अॼु शहर में वॾा वॾा चोरूला आहिनि न मूंखे लॻे थो त पहिरियां हिन खे चीकले खे ॾिसी पोइ हुननि इहे ईजाद कया आहिनि। बाबा ही सभु वांद कई जूं रांदियूं आहिनि। हे हिते रीचक रचायूं वेठा आहिनि घर में वरी छोकिरियूं टापो टापो रांदि वेठियूं थियूं कनि। कंहिं वक़्तु गुॾियुनि सां थियूं खेॾनि वरी कंहिं वक़्तु कोॾियुनि सां थियूं खेॾनि। बसि अबा मिड़ई वक़्तु पिया था गुज़ारियूं। जेकॾहिं वस थी न त असांखे ऐं असांजे बचनि खे ज़मीन ते ॾिसंदे ऐं राति ॾींहुं महिनत कंदे तोखे हर माण्हू नज़र ईंदो। जेकॾहिं वस नथी थिए त तव्हांखे हर माण्हू वांदो नज़र ईंदो। सॼी ज़िंदगी इंसान खे कमु थकाए थो विझे हुन सां गॾु विंदर लाज़मी आहे। इन करे मां हिते घुमणु आयो आहियां पंहिंजे जिस्म ऐं दिमाग़ जी थकावट दूरि करण लाइ। ख़्याल सां पाॾा ख़्याल सां। इहो तव्हांजो प्यार मोहबत कुर्ब ॾिसी सच पुछो त मुंहिंजी दिलि खे ॾाढो सुकून मिलियो आहे ऐं मां दुआगो आहियां मालिक कंदो सॼी ज़िंदगी तव्हांजो इहे मोहबतूं प्यार कुर्ब इहे क़ाइम ऐं दाइम रहंदो। ऑफिसर छा ॿुधाए ही वेड़ो जो कोन असांजो इहे सम्झ त मोहबतुनि जो माउ आहे माउ। बेड़ा तव्हां बि रोज़ आहियो तव्हां बि रोज़ आहियो। तूं इहो जहिड़ो न चइबो जिथे कुर्ब प्यार मोहबत हूंदी आहे उते नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। असल में मां तव्हांजे नालनि ते परेशान आहियां त छा तव्हांजा इहे नाला रखियल आहिनि? मिसाल तौरु खड़पील छा इहो नालो आहे? ऑफिसर खड़पील जी असुल हक़ीक़त ॿी थई। कची न कर सुमर ढकी बलिया। बाबा ऑफिसर पंहिंजो आहे हिन खां भला कहिड़ा ऐब लिकाईंदासीं की ऑफिसर? बाबा जेकी बि ॻाल्हि आहे सिधी ॿुधायो। मां को धारियो थोरी आहियां मां तव्हांजो पंहिंजो आहियां। मां बि 15 ॾींहं पूरा तव्हां वटि आहियां। अॼु तव्हां ईअं कयो खड़पील जी शुरू कयो वरी हिन जी ख़तमु थिए त वरी पोइ ॿिए जी शुरू कजो। खड़पील जो असुल नालो अथई खेर महमद। खड़पील पहिरियां कीअं थियो? खड़पील पहिरियां टांगो कोन हलाईंदो हो। मुजेरीअ जो धनार हुयो। मुजेरी जूं बकरियूं चारींदो हो। हिनखे हिकु ॾींहुं अलाए छा थियो जो मुजेरी जूं 2 बकरियूं खपाए आयो। हा खड़पील छा सोची पियो? मुजेरी बकरियूं खपायूं अथई? मां हिकु दफ़े जंग में हुउसि बकरियूं पियो चाढ़ियां इहो अचितो शैतान अची मुंहिंजे कुल्हे ते वेठो। सॼी ज़िंदगी जेकर मुजेरी जो माल चाढ़ींदो रहंदुसि त छा थींदो? मुंहिंजी त ज़िंदगी ॻरी वेंदी। कुझु न कुझु करिणो पवंदो छो त मुजेरी जूं बकरियूं काहे वञी पके ते खपायां।
जेकी पैसा मिलनि उन मां गॾु वठी काचूं कमायां, सुठी रोज़ी थींदी, सुबुह जो लॾ भरे पके ते निकिरी वञा, पर मुंहिंजी बची ॾिया रड़ियूं कंदो, गिदड़ वांगुरु ॾंद कड़काईंदो, रड़ियूं कंदो, चल सां बचन बि छा कंदो, पर पैसा कोन ॾींदोसांसि। आख़िर बेज़ार थी हथ कढंदो, ईअं थो कयां, पोइ खट खटाए शाह चूंडे मुझे जो ॿरी जूं भलियूं गाए टपाए थो छा। धीअ, राति छोकिरा आया हा देरि सां, हिमल ताईं ॾिसी थी न मंझंदि थी वई आहे त सुता पिया आहिनि उस ते, उथनि था हिननि खे टुकुर ॾिजाए। अम्मा सुबुह जो पके ते वेंदी आहियां छा? हा मां, वञिणो त पवंदो, शहर मां वञी गंदड़ वठी अचां, ऑफिसर खे मानी बि त खाराइणी आहे न। अम्मा 5 रुपए जो मेट त वठी अचिजांइ। छोरी अञा तूं मेट खाईंदी छा? ना मां, मुंहिंजो न आहे, राणी खाईंदी आहे मेट, हुन 5 रुपया ॾिना आहिनि। राणी खाईंदी आहे या बेबुल? अम्मा सभु मेट खाईंदियूं आहिनि, काकी बिबुल मेट खाए थी, कज़ी खाए थी, उनजो छोरो लोलो मेट जे लाइ छितो आहे, जंहिं बि घर में वेंदो आहे उन घर जो मेट ख़ाली करे वेंदो आहे, ऐं जेको बचंदो आहे न उहो वरी पंहिंजे खीसे में रखी खयूं हलियो वेंदो आहे। अम्मा हिन लोले खे मेट खाइण जी ॾाढी आदत आहे। धीअ मेट छॾण में ॾाढो ॾुखियो आहे, किनी आदत आहे या पियल। मर्द बीड़ी पीअण खां कान मुड़ंदो, ऐं ज़ाइफ़ा मेट खाइण खां कोन मुड़ंदी। तव्हां उथो, मुंहुं धोयो त मां मानी ॾियांव थी। ओ बताई बारो कर बारो कर, रात में मानी असां कोन खाधी आहे, बुख ते थी सुता आहियूं। वदा वसाया, सुभाणे राति का दाफ़ न कजो, महिमान जी मानी असां कंदासीं। हाय अदी हाय, इहो शहर में मां घुमी फिरी रुली पिनी मोटी आहियां, मूंखे ख़बर आहे त महिमान जी ख़िदमत चाकरी कीअं कबी। चङो थियो अदा, चङो थियो, घुमी फिरी आहे न त ख़बर पए त शहर जी महिमान नवाज़ी कीअं आहे। अॻिते ॾिस, अॻिते अंधा अॻिते ॾिस। तूं मूंखे इहो ॿुधा त राति उताक ते का रिढ या बकरी चढ़ी त कोन आई? छो ऑफिसर? मुंहिंजी खमीस चॿारी पई आहे, सुबुह जो मां जीअं उथियुमि ऐं पंहिंजी खमीस पाइण लाइ खाइण वियुसि त मुंहिंजी सॼी खमीस चॿारियल हुई। इहो पाॾे जो कमु आहे ऑफिसर, पाॾे जो, कंहिं रिढ बकरीअ जो कमु न आहे, इहो पाॾे जो कमु आहे। मैं जो पाॾो? तव्हां भला इहो मैं जो पाॾो छोड़े छॾींदा आहियो छा? न ऑफिसर न, इहो को मेह जो पाॾो न आहे, इहो पाॾो आहे होतूअ जो। होतू जो पाॾो? ऑफिसर कुझु घड़ी तरस, हेॾा या होॾा, इजो पाॾो आयो पोइ तोखे ॾेखारियूं था। भली होतू जो आहे, पर आहे त कंहिं मैं जो फर न। ऑफिसर मैं जो फर न आहे, माई खेरी जो फर आहे। ऑफिसर नालो त पहलवान अथसि, पर खाईंदो वरी कपिड़ा आहे, इन करे उनखे सभई पाॾो पाॾो चवंदा आहियूं। कपिड़ा खाईंदो आहे? हुन त पंहिंजा समूरा कपिड़ा खाई छॾिया, हाणे वरी ॿियनि जे पोयां पियो अथई। पोइ त मां ज़रूरु हिन शख़्स खे ॾिसंदुसि त इहो आहे कहिड़ी पाई। कसबानो, ओ कसबानो। जी काकी। अमा ते हाल खड़ पी लेजो। काकी वो निकिरी वियो, तकिड़ो भाई किथे हलियो न वञाई। अरे अम्मा, को जहाज त कोन आया जो उॾामी वञी उते पहुचंदसि। काकी खड़पील खे यादि ॾियाराइजांइ त ऑफिसर जे लाइ भाॼी वरतियूं अचे, अॼु राति सां इहो दावत कंदासीं। कज़ी हाणे मूंसां घणी तूं सियाणी नथी, राति ऑफिसर जी मानी मां कंदसि, तॾहिं त किरायो भरे वञा थी पके ते त गंदड़ वठी अचां वञी। तोखे त मूंखां वधीक तकड़ थी वई आहे, ॼण तव्हांजी मूंखे ख़बर ई कान्हे का। ख़बर आहे मूंखे तव्हांजी त केतिरा सखी आहियो, रुगो वात बंदि कयूं थी वता त बसि छा। मालिक जॾहिं एब ढकिया आहिनि त पोइ ढकड़ी छो न ढके। तव्हांजे दर ते को फ़क़ीर ईंदो न त उहो बि पाणी जे गिलास खां मोटी वेंदो। कमीज़ो टिपो, कंडो कंडो।
ना वॾो स्टाफ 5 रुपया 5 रुपया 5 रुपया हलंदा अचो भाऊ हलंदा अचो वे भाऊ वे ओ साहब तुझी साहिबी अल्लाह जब ॾिठे सो ओ पन बोरे पाताल में अल्लाह भेण तारी तू बिस्मिल्लाह बाबा। फ़क़ीर साईं, रांझन चवंदो आहे त फ़क़ीर साईं पाणी सां मानी खाईंदो आहे। छा तोखे किथां बोर न आहे मिलंदो? नाज़ा ॾिसी कोन थी त डुकार लॻो पियो। छा हाल आहे असांजो? ॻाल्हि ॾुकार जी न आहे, इन हूंदे बि उन मालिक नेमत अता कई आहे। बचा ज़िंदा रहण जे लाइ पेट भरणु लाज़मी आहे, न कि नफ़्स खे राज़ी करण लाइ नफ़्स जी तलब हूंदी आहे बाबा। जेकॾहिं नफ़्स जी तलब रखंदे त तरह तरह जा ताम हूंदा। बसि पंहिंजे नफ़्स खे मारे ज़िंदा रहण लाइ एतिरो खाइजे जेको काफ़ी हुजे। बिस्मिल्लाह फ़क़ीर साईं, असां न ॿार थोरो अॻिते निकिरी वियो। सदाई अलाह जे अमान में हूंदव बचा, रब जी अमान में। अल्लाह निगाह नयन जा छोरी का जा कपड़ा खराब थी तो है जा कान छडी दी साए तू रात हराई आगे जैसी तई चाय न पियानी नी ना आओ तो के कान छडी दे न छडी दी साए न हाय काकी खे लगी वई बी छोरे बी तू भजी के ना थी तुंजा हड्ड गुड तो भजा थी ये मुझे हालत कई थी तो शर्म न तो अचे कजी या छोरी वई काडे मुखे जल्दी बुधा तोखे हया न तो थे तू वरी दंद पई कढी ही मुझी हालत कई तस केर माई केर तू भली ना मुखे बुधाए दिसा या बथाई लिखे किथे थी उते पहुची वो असर कंदी सास जो को मुंजो कयो तस इहो तोसां वधाई त नाहे कयो चरी थी चा उनके मुंह पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मुंहिंजे मुंह में धूड़ विझी वई आहे ऐं तूं चवी थी त वधाई न कयो इहो तोसां कुदरत वारे कयो आहे। यादि अथई न त तो मुंहिंजे मुंहं ते मिटी मली ऐं कुदरत वारे तुंहिंजे मुंहं ते तूं भली मूंखे छोरी जो न ॿुधाए वेंदी काॾे घर ई हूंदी न ॾिस त घर पहुची छा थी कयांसि एॾे माणस ढकणी जे अॻियां बीही गोॾा कुटींदी सास हा तोखे बेबुल जी ख़बर न आहे बेबुल खां बलाऊं बि पनाह घुरंदियूं आहिनि अड़ी हाणे हल ॾिसी छा थी हल छोरी तूं ख़ुशि न थी हिन टाइम त बला टरी वई पर इहा तोखां पला त ज़रूर कंदई। काका ऑफिसर हू ॾिस पाॾो अचे थो सॼे ॻोठ जा कपिड़ा खाई चटो कया अथसि हाणे अॻिटो वात में अथसि। अच्छा त पाॾो इहो आहे वाण पत्थर मिट्टी और वेटो खाइण मुझे ना ऑफिसर बाबा हिते तो के अलग अलग किस्म जा नमूना मिलंदा नमूना मिट बि खाए ऐं मिटी बि खाए पर खिलूं वरी असां वटूं न हे बेतर कीअं खाईंदो नालो त लोलो अथई या को ॿियो नालो त लाल बख्श अथसि पर प्यार सां लोलो लोलो चवंदा अथसि। इहो छो बाबा ॻाल्हि ॿुध न हिन छोरे खे नंढड़े लाउ वठी भितर करण जी आदत हुई ॿी ॻाल्हि त वीचारो हलण खां बि लाचा जेके जेके ॿार हिन सां गॾिजा हुआ न उन्हनि सभिनी ॿारनि खां 4-5 साल पोइ हिन पंधु कयो बसि उन जे करे वीचारे ते नालो लोलो पइजी वियो आहे। तव्हांखे चयोसीं न त हिते हिक खां हिकु नमूना पियल आहिनि। ऑफिसर काके सुमर सौदे का मिड़ई ख्याल कजांइ जेकर हिन जे हथ चढ़ी वए न त पोइ त ॿियनि खे ॾस ॾींदई। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।